ॻाल्हि न कंदे तोखे कुछ ॻाल्हियूं ॿुधाए वञा। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना अम्मा आयशा सिद्दीका सुनी मुझे महबूब जे रान मुबारक ते सुतल। महबूब करीम अम्मा आयशा जे रान मुबारक ते कंधड़ो रखियो आरामी थिया पिया हन। चंड कोने आसमान में सितारा अणखुट। तवजह कजा ॻाल्हि ॿुधल अथई, मां पंहिंजो मक़सद बयान थो कयां। मुझो महबूब अर्श ॾे निहारे चवे थो आयशा मुझे उमर जूं नेकियूं ने आसमान जे तारन खां बि घणियूं आहिनि। हाणे इहा ॻाल्हि त तो ॿुधी आहे, लेकिन पोयां राज़ कहिड़ो, मां राज़ थो ॿुधायां। फ़क़ीर माण्हू आहे न, मां राज़ थो ॿुधायां। आसमान जा तारा अॼु जो को साइंसदान गणे ॾेखारे त मां सलाम कयांसि। दुनिया जदीद आहे न, साइंस टेक्नोलॉजी जी इंतहा थी चुकी आहे न। को दुनिया जो साइंसदान दावा करे त मूं गणिया हन त हेतिरा सितारा हन। मां तोखां थो पुछां, जेको मदीने जो ताजदार आसमान जा अणखुट सितारा हिक हिक जी ख़बर रखे थो, उहो ॻोठ मीर खान भट्टीअ में पंहिंजे ग़ुलामनि जी ख़बर नथो रखे? जवाब ॾे। सोचे वठ, जेके आसमान जे अणखुट सितारनि जी ख़बर आहे, अञा मोट पोइते जेके आसमान जे सितारनि जी त ख़बर आहे, पर पंहिंजे उमर जे इबादत जी बि ख़बर आहे। इबादत त अमीर उमर सदाई त हुजूर जे साम्हूं कोन कई। के नफ़िल तनाहीअ में पढ़िया हूंदा, के मक्के में पढ़िया हूंदा, के मदीने में पढ़िया हूंदा। मुझे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात ॾे, मुझे महबूब जे इल्म ॾे, मुझे महबूब जे क़ुर्ब ॾे तवज्जह त कर। मुझो आका तो फरमाए आयशा जी मुझा आका आसमान में जेतिरा न सितारा हन, मुझे उमर जूं नेकियूं इन्हनि खां बि घणियूं हन। माना मुझे मुस्तफ़ा के इहा बि ख़बर आहे, छो त 10 11 तॾहिं थींदो जॾहिं 10 खां घणा थियनि न। यानी मुझे मुस्तफ़ा के ख़बर आहे त आसमान जा सितारा XYZ हेतिरा हन ऐं मुझे उमर जूं नेकियूं हेतिरियूं हन। जेको पंहिंजे ग़ुलाम उमर जे नेकिन खे ॻणे सघे थो, उहो मीर खान भट्टीअ जे ॻोठ जे तॾड़े ते वेहण वारा फ़क़ीर मंसूर भट्टीअ जे दावत ते अचण वारा, तुंहिंजे अचण ऐं तुंहिंजे वेहण खे बि मुझो मुस्तफ़ा ॾिसी सघे थो। ॻाल्हि अञा वधायां, अम्मा आयशा सिद्दीका जे दिल में ख़याल आयो। उन ज़ुबान कान खोली, दिल में ॻाल्हाए, दिल में ख़याल आयो त अमीर उमर जूं नेकियूं एतिरियूं, मुंहिंजो अबू बकर बाबो त कुराड़ो आहे, उन जो अलाए छा हाल थींदो। दिल में ख़याल आयो, मुझे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक इस्मता कुर्बान थी। मुझे आका फरमाए आयशा छा पई सोची, आयशा छा पई सोची? महबूब दिल में बाबा जो ख्याल आयो आहे त उन जो अलाए हाल छा है। आसमान जा हेॾा सितारा, सुणे उमर जूं नेकियूं उन खां वधीक। ताजदारे मदीना तवज्जह कर, तवज्जह कर। ओ मुसलमान निमाज़ी हाजी गाजी तवज्जह कर। मुझे मुस्तफ़ा करीम जे शान जे मथां तवज्जह कर। मदीने जे ताजदार फरमायो आयशा आयशा उमर हिकिड़ो त छा, पर सॼी दुनिया जे माण्हुनि जी इबादत जो वज़न हिकिड़े पासे, मुझे अबू बकर जे गार वारी 3 रातिनि जो वज़न उन्हनि खां बि घणो आहे। तवज्जह करे पोइ जवाब ॾिजां। हूअं अबू बकर सिद्दीक़ जो शान बाद में कंहिं हाणे अची वियो आहे त सुहिणे खे किथे थो मां छॾियां, लेकिन तवज्जह कर, जेको मां ॿुधाइण थो चाहियां, मक़सद जी ॻाल्हि करण थो चाहियां, उन ॾे तवज्जह कर। याने मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे नेकिन जी त ख़बर आहे, पर नेकिन जे वज़न जी बि ख़बर आहे। महबूब खे नेकिन जी त ख़बर आहे, पर नेकिन जे वज़न जी बि ख़बर आहे त काइनात जे नेकिन जो वज़न जेकॾहिं मण आहे त मुंहिंजे अबू बकर जे गार वारी रातिनि जो वज़न 1.25 मण आहे। इहो त मूं हिकिड़ो जुमिलो इस्तेमाल कयो, लेकिन पंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे तवज्जह कर त जेको पंहिंजे ग़ुलामनि जूं नेकियूं बि ॼाणे थो, उहो पंहिंजे ग़ुलामनि जूं बदियूं कोन ॼाणंदो। जवाब ॾे, कोन ॼाण